सिंध जी तहज़ीब, सिंध जी सकाफ़त, सिंध जी पुरानी औताक जो सिस्टम असां सिंध म्यूज़ियम में ॾिसी रहिया आहियूं। पुराणे ज़माने में जीअं माण्हुनि जूं औताकूं जीअं सिंधस हूंदा हुया, उन हवाले सां एम बी खे गुज़ारिश कयां थो अचे ऐं थोरी असांजी बि रिकॉर्डिंग करे वठे, यादगार थी वञे। अचे एम बी साहब मथे थोरो ॿाहिरि आया भॼां थोरो मूवी। ये असांजे पुराने सिंधियुनि सगोरनि जी सकाफ़त आहे। तमामु पुराणे सिंधी सगोरनि जी असांजी सकाफ़त आहे। जीअं सिंध जो तमामु पुराणे सिंधी जी सकाफ़त आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, छा त मंज़र आहे ॾिसो। हे सही असांजो दोस्त बिलाल उमरानी साहब, स्टडिंग इन सेकंड ईयर सिंध यूनिवर्सिटी, इज़ ए पोजिशन होल्डर इन दिस क्लास। अहमद अली मंगरी स्टडिंग इन द इंग्लिश डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी, इज़ आल्सो शाइर। अहमद अली खे गुज़ारिश आहे त मां हिकिड़ो शाइर चवंदुमि, हुनजो तमामु पंहिंजो शाइर हुनजो आहे। मां हुनखे चवंदुसि, मूंखे एतिरो यादि न आहे पर हुनखे मां थोरो हुनखे पैटर्न ॿुधाईंदो, पाण अॻिते ॿुधाईंदो। हिते हिजाबनि में, हुते निकाबनि में, हाणे अॻिते मुंहिंजे सम्झी वेंदो। दिलि जी ॻाल्हि चई आहे, मगर शाइर एॾो वॾो आहे, एतिरी स्टोरेज न आहे फ़ोन में जेको मां चवां। बहरहाल ॿुधायां थो, हिते हिजाबनि में, हुते नकाबनि में, मुंहिंजी नज़र तो में, तुंहिंजी नज़र किताबनि में, दिलि ते धाड़ो हणींदड़ नेण, जिन पथरनि खे पिघारे कयो पे मेण। जॾहिं हर हिकु पे तुंहिंजो पुछियो त मूंसां बि किथे रहिजियो, वाक़ई पुरकुश मज़ो आहे तुंहिंजे जवाबनि में। ही बेंचनि जूं बेंचूं वई दीवानूं करे, मूंखे त वई ॼण पंहिंजो परवानूं करे। आंगुरनि साथी जे वार उथलाए, असांजो छा वीसी जो बि सीनूं जलाए। हर पहर ज़हर जे ख्वाबनि में, आ मौत खां तो हर को लवाए, हीणो तोड़े हथे थो जान हर को बचाए। मुझे न्यारे त उफट थी माण्हू मारे, त हर को चवे शन मूंखे न्यारे। अहमद फाथासीं नवाबनि में, इतिजाबनि में, नकाबनि में, मुंहिंजी नज़र तो में, तुंहिंजी नज़र किताबनि में। थैंक यू थैंक यू थैंक यू। बाय। हे साईं असांजो बिलाल उमरानी आहे। बिलाल उमरानी खे मां बंदि करे ॾियां, ठीकु आहे।